जी टाउन कमेटी उडेरोलाल स्टेशन में असां पूरी NIT कराए चुका आहियूं तक़रीबन 3 करोड़ जी जेका मुकम्मल थी चुकी है ऐं उन खां पोइ वरी चेयरमैन ऐं मेंबरनि जे पंहिंजो कोशिश हूंदा असां हिकिड़ी ॿी NIT कराई है जंहिंजो कमु इंशाअल्लाह हिन जनवरीअ खां तक़रीबन 20 तारीख़ खां पोइ स्टार्ट असीं करणु वञूं पिया ऐं इंशाअल्लाह उहा बि 3.5 करोड़ जी NIT है। उन में जेको सो असां मुख़्तलिफ़ स्कीमूं रखियूं आहिनि पेवर ब्लॉक आहिनि ऐं नालियुनि खे असां फोकस कयो इलाही नालियुनि जे कमनि कारनि खे त इंशाअल्लाह उन खे बि असीं उन में कुझु जेके टाउन जा ॻोठ आहिनि उन्हनि खे बि असां जेको सो एड कयो आहे उन्हनि खे बि असां तरजीह ॾिनी आहे ऐं उन खां पोइ असांजा हिते तक़रीबन 2 डिस्पोज़ल हलनि पिया जेके असां तक़रीबन हिते लाइट न हुजण जे करे असीं डीज़ल मशीन ते ई हलाईंदा आहियूं ऐं ॿई जेको सो फाल आहिनि ऐं फस्ट क्लास नमूने सां हलनि पिया उन्हनि जो सिस्टम जेको सो केॾी महिल ख़राबु थींदा आहिनि त ठहाराए वठंदा आहियूं उहो हिते ई लोकल असीं कमु करे वठंदा आहियूं। सिविक सेंटर जी जेका ॻाल्हि तव्हां कई आहे त सिविक सेंटर में असल में इहा आहे हिकिड़ी प्राइवेट कॉलोनी अञा ताईं हुनजो को बि सिस्टम टाउन कमेटीअ खे हैंडओवर कोन थियो आहे ये न ई रेवेन्यू जे तरफ़ां असांखे मिलियल आहे। असां जेको बि कमु करियूं पिया उते सिविक सेंटर में उहो माण्हुनि जे भलाईअ जे लाइ पिया करियूं न त असां अगरि जे उते कमु न करियूं त गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे मना कान्हे पर हिते जे मोज़िज़ ख़ान साहिबु असांखे चयो आहे त पहिरीं तरजीह ॾियो जिते बि माण्हू रहनि था उन्हनि खे तरजीह ॾियो त जीअं उन्हनि खे सहूलियतूं मिलनि उन्हनि जूं मुश्किलातूं ख़तमु थियनि तो असां हिन वक़्तु जेको सो हुते मेन नालो 600 फुट ठहिराई आहे इंशाअल्लाह असीं कोशिशि कंदासीं त हिनखे कंटिन्यू खणी वञूं बाक़ी जेके विच में नालियूं आहिनि किथे 15 फुट आहिनि किथे 20 फुट आहिनि अगरि उते पाड़े वारा ख़ुदि ॿधी करे थोरो उहे बि जेको सो कनि त उहे बि मेन नाले में उन्हनि जो थी वेंदो त जिन प्लाटनि ते किचिरो पियल आहे या पाणी बीहे थो त उहो जेको सो निकिरी वञे। बाक़ी हिकिड़ी गिटी आहे जेका मस्जिद पासे वारी आहे उन जेके कंहिं माण्हूअ सां ॻाल्हायोसीं त हू उनजे दीवार जे पासे में नाली ठही पई आहे उनखे सफ़ा उन जेको सो दफ़न करे छॾियो पूरे छॾियो आहे उनखे चऊं था त हू चए थो असीं उनखे खुटणु कोन ॾींदासीं त इंशाअल्लाह ताला उन मसइले खे ॾिसी वठंदासीं ऐं उन खां पोइ जेको सो असांखे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको सो पाणी निकालीअ जो वॾो मसइलो हूंदो हुओ उन जे लाइ असां हींअर वाटर टैंक पंहिंजो ट्रैक्टर ट्राली वारी वाटर टैंक ठहिराए छॾी आहे जंहिंजी मदद सां असीं उन्हनि खॾुनि मां पाणी कढूं पिया। वॾो इशू असांखे जेको सो अचे थो ड्रेनेज जो उहो घांगला विलेज घांगला मां अचे थो उते जो छा आहे जेको डिस्पोज़ल ठहियल आहे पब्लिक हेल्थ जे तरफ़ां उहो अञा अणपूरो आहे अणमुकमल आहे जंहिंजो लेटर चेयरमैन साहिब जे थ्रू असां पब्लिक हेल्थ खे मोकिलियो बि आहे ऐं उते जा जेके मौज़ज़ीन आहिनि पंहिंजे उन ॻोठ जा घांगलनि जा त उहे बि पंहिंजे तरफ़ खां लॻा पिया आहिनि उन स्कीमुनि खे रिन्यू कराइण जे लाइ।